SSP में बुखास आदिल मेमन की हिदायत ते इंचार्ज CIA इनायत इज़दारी जे सफ़ीना गुटका फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई जो सिलसिलो जारी है। इंचार्ज CIA पंहिंजी टीम सां गॾु डिगड़ी जे टाउन टणजान मोहम्मद थाणे जी हद में कामयाब कार्रवाई कंदे बिन जवाबदार मोहम्मद इरफान ऐं मोहम्मद सिराज खे गिरफ़्तार करे मुलज़िमान जे कब्ज़े मां 300 पैकेट 61,500 पुड़ियूं 8 लाख मालियत खां वधीक माल बरामद करे हिकु शहज़ोर गाॾी तहवील में वठे छॾी। जवाबदार शहज़ोर गाॾी जे खुफ़िया हिस्सनि में सफ़ीना खणी वञी रहिया हुआ त पुलिस कामयाब कार्रवाई करे मुलज़िमनि जे कब्ज़े मां लखें रुपए मालियत सां गुटको हथ करे वरितो। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ क्राइम नंबर 81/2023 कलम 4/8 टणजामोर थाणे ते दर्ज करे गिरफ़्तार खां वधीक जांच करे रही है। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।